हाँ, कंगलो अमीर, लखे रुपयनि जा चेक जंहिंजी सिर्फ़ हिकु सही सां जारी थींदा आहिनि। भला उहे फोटा तास जा उहे पत्ता आहिनि जिन सां हारायल रांदि खटे सघबी आहे। हिकु ॿी ॻाल्हि ॿुधाए छॾिजांइ, ज़िमनी चूंडनि में तुंहिंजी पोज़ीशन कमज़ोर थी वई आहे ऐं मिस्टर अमीर मोहम्मद जी मक़बूलियत ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। भला मूंखे असेंबली मेंबर थियण जो को बि शौक़ु न आहे। मूंखे सिर्फ़ अमीर मोहम्मद खे तपाइणो आहे ऐं मां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अमीर मोहम्मद खे तपाए रहियो आहियां। भला कस्टम वारा तुंहिंजे ख़िलाफ़ इंक्वायरी पिया कराइनि, उनजो छा थींदो? फिलहाल मुंहिंजो हिकु दोस्त मुंहिंजी मदद करे रहियो आहे। अॻिते मौला ते नंग आहे। मूंखे त इहा ख़बर पई आहे त कस्टम वारा तुंहिंजे लाइ हथ कुड़ियूं पॉलिश पिया कनि। ॾिठो वेंदो भोला, ॾिठो वेंदो। मूंखे पंहिंजे बारे में ॿुधाए। तूं मूंखे पंहिंजे बारे में ॿुधाए पर मां तुंहिंजी दुआ हुयसि अमीर, आगामी न सघियसि। तूं मूंखे पंहिंजे बारे में ॿुधाए। मुंहिंजे नहन जो गोश्त धार थी वियो आहे। मुंहिंजो रूह मुंहिंजे वजूद खां धार थी वियो आहे। मां जहिड़ो न आहियां पर मां मरी वियो आहियां। मां त उन ॾींहुं मरी वियुसि जॾहिं पंहिंजे दरवेश पीउ जी तौहीन कराए तोखे अरमाइश लाइ विञाए वेठोसि। मां कुझु बि न करे सघियुसि पर कुझु बि न करे सघियुसि। कुझु न करण जो एहसास ज़ंजीरूं बणिजी वियो आहे। मां ज़ंजीरुनि में वेड़जी वियो आहियां, जकड़जी वियो आहियां पर खबर हुई अमीर त ईअं ई थींदो। सवें सिज चढ़ी लही वेंदा पर दिल जा ज़ख़्म कॾहिं न भरबा। तोखां धार थी मां हैबतुनि में भटकियो हुअसि। अॼु ताईं भटकंदो रहां थो ऐं क़यामत भटकंदो रहंदुसि। ज़ाल मुड़स अहिड़ा बि ॾिठमि जेके रोज़ानो हिक ॿिए ॾे ख़त लिखंदा। अच्छा चाचा, एॾो प्यार होन हिक ॿिए सां? ए मां प्यार वरी धूड़ जो होन। हाँ, शुरूआत में मां भी ईअं समझंदो हुअसि पर पोइ मूंखे ख़बर पई त ज़ाल ॾाढी पाबंदीअ सां हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो वेलण खणी हणी हणी पंहिंजे मुड़स जो मथो फाड़े विझंदी। छा इहो औरतुनि ते इल्ज़ाम आहे? न बाबा, इल्ज़ाम वरी छा जो? हाँ, हो चरियनि जी अस्पताल में पियो आहे जे रोज़ जागंदो हल ताली ॾेखारियां। हाँ चाचा, वेलण खां चरियो छो थी पियो? छितो छो न थियो मूं? कुत्तो थोरो ई हो मां, ओ वेचारो माण्हू जो औलाद हो। होश विञाए वञी अस्पताल में पियो। वो ज़ाल ते सस जो गुमान थींदो हुअसि। अच्छा? हाँ, जेके 10 साल अॻु में मरी वई हुअसि। हाँ, ज़ाल खे ॾिसंदो हो त असली साह सुकी वेंदो हुअसि। ज़ाल खे पंहिंजी सस जी रूप में ॾिसंदो हो। पोइ चाचा, अगर अहिड़ो ई हिक ॿिए सां वेर हो न त ख़त छो लिखंदा हुआ? ॻाल्हाईंदा जो न हुआ पाण में। हाँ? 7-8 ॿार ॼणिया हुआ। घर जो कमु कीअं हले? ॻाल्हाईंदा बि कोन हुआ?
तो पोइ भला जुदा जुदा रहंदा हुआ छा? एक ही घर में रहंदा। मुंहिंजो अकुल चरख थी वियो जो हिक ॿिए ॾे लिखियल ख़त हिकिड़ी एड्रेस ते वञी उते पहुचाईंदो। विच में वरी तव्हां भॻा। वालेकुम सलाम। अमा हे हमीर कंप्यूटर फर्म जे बदिरां के खंड जे जहाज ते वञी नौकरी कई आहे छा? क्यों बाबा? इहो खंड जो जहाज जॾहिं ॿुॾी वेंदो आहे न त माण्हू ईअं गुम सुम रहण लॻंदा आहिनि। न चाचा, मां सम्झा थी हमीर खे नौकरी न वणी आहे। मां ॾिसांसि थी। हमीर, हमीर, जी बाबा। बाबा है ना? वे मुझा मिठा बच्चा वे। बाबला जे तोखे नौकरी नथी वणे त तूं छॾे हलियो अच। हाँ? असां लाइ तोखां वधीक नौकरी न आहे पुट। शहजादी जी अदा बेटा। बाबा पंहिंजे रहे जे पलव सां मुंहिंजो निरड़ साफ़ कर। अदा हिते कुझु लॻल त न आहे? बाबा तू चङी तरह सां साफ़ कर, हिते कुझु लिखियलु आहे। अदा कुझु लिखियल हुजे त मां साफ़ करियां न। तोखे नज़र नथो अचे पर बाबा खे मुंहिंजे निरड़ ते कुझु लिखियलु नज़र अचे थो। बाबा ॾिसी वरितो आहे? हा, मुंहिंजे निरड़ ते इहो लिखियलु आहे त इहा नौकरी मूंखे नथी वणे। वाह चचाई वाह, वाह वाह चचू। ठीक है, ठीक है। चचो लगो सही, तो चचो लगो, बेशक लगो। मुझा पुत्र हमीर जिंदगी जी अलमिया कॉमेडी में मेकअप जे लही वञण जे बावजूद अदाकारी करण वॾी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, सभु ठीकु आहे। पर ॿुधो, इहो तव्हां ॿाहिरि वञो, घुमो फिरो, दुनिया ॾिसो, दुनिया जा रंग ॾिसो, 5 रंग ॾेखारियो दुनिया खे। वञो वञो वञो, राति जी मानी तव्हांखे घर में न मिलंदी। वञो, तयारु थी वञो, वञो कंहिं होटल ते बेसवादी मानी खाई अचिजो।
अरे बाबा केर आयो घर में कहीं था पिया चो साईं ही डबू फकीर पहुतला वडो दरवेशा दिलनि जा राज ॼाणींदो आहे। अच्छा 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 डब्बू फकीर अचो अचो फकीर साईं अचो अचो वेहो। मिस्टर अमीर मोहम्मद तुझी ज़ाल के तुझे दिल जो हाल ॿुधायां या ख़ामोश रहा? केड़ो राज? असां खां कुछ लिखियल न आहे मिस्टर अमीर मोहम्मद। हाँ फकीर साईं ॿुधायो कहिड़ो राज आहे? देखो सब फकीर साईं न डबू दरवेश फी लॻंदी पर डब्बू साईं मुझे तो को राज आहे ही कोन। तू काल हुन सां कॉफी न पीती हुई? कैसा? न टिकट नताशा शाह। नताशा इहो नताशा केर आहे? पर डब्बू दरवेश शुगर मिल वारी मीटिंग में मां अकेलो तो कोन हुयुसि। असां सभिनी गॾिजी कॉफी पीती हुई। तू हुन ॾांहुं प्यार भरियूं नज़रनि सां न ॾिठो हुयो? डब्बू दरवेश यार माराईंदे छा? त पोइ हेॾा अच। त पोइ राज राज रहे? हाँ ना यार राज राज ही रहे। त पोइ फी ॿुधा घणी ॾींदे? मां तोखे 500 रुपया ॾींदुसि। 500 रुपया? तू हिते बि हिकिड़ो मिंट। मिसिस अमीर मोहम्मद मिस्टर अमीर मोहम्मद राज लिकाइण जी 500 रुपया फी ॾिनी आहे। छोरा मां मिसिस अमीर मोहम्मद न आहियां, मां तुंहिंजी मां आहियां। फकीर साईं खे डड़का न ॾे। अरे तोखे मां मार कढंदी साईं। फकीर साईं ते हथ खणी पंहिंजी आकबत ख़राब न कर माई। वरी माई? हा माई तुंहिंजी ज़िंदगीअ में हिकु डायण दाख़िल थी चुकी आहे। डब्बू पुट मुंहिंजो हीअ न फाड़ कहिड़ी ॻाल्हि आहे? त पोइ राज खां पर्दो खयां? हा अघु ॿुधाए। 500 रुपया। 500 रुपया त शाम वारी पार्टी पी ॾे। चङो 1000 रुपया। 1000? हिकिड़ो मिंट मां थोरो बार्गेनिंग करे अचां। मिस्टर अमीर मोहम्मद मिसिस अमीर मोहम्मद 1000 रुपया ऑफर कई आहे। तू ॿुधाए। मां तोखे राज रखण लाइ 2000 रुपया ॾींदुसि। 2000 रुपया? हिकिड़ो मिंट मां थोरो साम्हूं वारी पार्टी सां ॻाल्हाए अचां। मिसिस अमीर मोहम्मद कमन देवी। मिस्टर अमीर मोहम्मद मूंखे 2000 रुपया ऑफर किया है। मां तोखे 4000 रुपया ॾींदुसि। 4000? हा मूंखे इहो ॿुधाए त इहा मुंहिंजी ॾाइण आहे केरु? हाय नट कट नताशा। छा कंदी आहे? खाईंदी आहे सॼो ॾींहुं पताशा। ॿियो छा कंदी आहे? तमाशा। ॿियो छा कंदी आहे? हाय 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 काफ़ी तमामु सुठी ठाहींदी आहे। ऐं ॿियो छा कंदी आहे? पहिरीं अघु त वधायो। चङो मां तोखे 6000 थी ॾियां। 6000? हा जस्ट अ मिनट मां थोरो बार्गेनिंग करे अचां। मिस्टर अमीर मोहम्मद मूंखे 6000 जी ऑफर थी आहे। हाणे ॿुधाए। यार डब्बू दरवेश ॾाहो थी यार हर भरू फिल्म ॻीची में न विझ। इहा फिल्म त तुंहिंजी ॻीचीअ में मुंहिंजी पैदाइश खां बि पहिरीं पियल हुई बाबा साईं। ख़बरदार बाबा मुंहिंजी मां खे फिल्म न चओ। अम्मा अम्मा बाबा साईं तोखे फिल्म पियो चवे। ही छा पियो चयो डब्बू? न न मां त कुझु कोन चयो। डब्बू सच चयो हूंदो। डब्बू पुट मां तोखे 10000 रुपया ॾींदुसि। मां तोखे 12000 रुपया ॾींदुसि। 12000? हिकिड़ो मिंट तरसो मां थोरी शाम वारी पार्टी सां ॻाल्हाए अचां। मिस्टर अमीर मोहम्मद मूंखे 12000 जी ऑफर कई आहे। मां तोखे 24000 रुपया ॾींदुसि। डब्बू सरकार हिकिड़ो मिंट हेॾा अचो।
साईं इन थे जन नीलाम में तव्हां पाण नीलाम न थी वञो। फ़कीर ग़रीब आवाम वधीक सियाणो न थी, वॾनि माण्हुनि जे विच में न ॻाल्हाए। ॿुधिश मां बार्गेनिंग कीअं थो कयां। मिस्टर अमीर मोहम्मद, मूंखे 24,000 रुपया ऑफर थी आहे। हाणे ॿुधायो राज़ रखिया या खोलियां? डबू दरवेश हरू भरू मारा त न यार। त पोइ 50,000 रुपया कट। यार 50,000 त घणा आहिनि। मुंहुं बंदि रखण जा 50,000 रुपया घटि न आहिनि। चङो ठीकु आहे भाउ, मूं वटि आहिनि 50,000 रुपया। डबू पुट ही छा आहे? ग़रीब आवाम जी सरकार। थी वठ। सैलाब ऐं बारिश में तुंहिंजा घर ॾठा? हाँ बाबा। वञी पैसा पंहिंजे माइटनि खे वञी ॾे। ठीक है बाबा। नताशा या नताशा केरु आहे? मूंखे ख़बर आहे नताशा कहिड़ा आहे। माना नताशा खे शब्द बाग ॾेखारे उन सां शादी कंदसि। हा न बाबा साईं? हा पुट। तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं। बाबा साईं बाबा साईं। मुंहिंजो साईं मुंहिंजो साईं। बाबा साईं बाबा साईं। मुंहिंजो साईं मुंहिंजो साईं। बाबा साईं बाबा साईं। मुंहिंजो साईं मुंहिंजो साईं। बाबा साईं बाबा साईं। भाई अज रात इनकलाब जी रात आहे तो वञी सुम्ही पओ। छा जो इनकलाब शमीर? शागिर्दनि जी बालादस्तीअ जो इनकलाब। हैं? तो वो इन थैले में आया तो इनकलाब? हाँ भाई इन थैले में बंद आहे इनकलाब। छा मतलब छा है? मुझे दिखा। हेडो करो। मुझे दिखा। तो मुझे बताया ना छा है? इनमें कुछ भी नहीं भाई। इनमें मुझे मुस्तकबिल मुझे ख्वाब आन। शमीर तू कह रही हो गाने बगैर ये दिमाग सही है? छा थी होती है? हाँ भाई अज रात मुझे ख्वाहिशूं पूरी थी। एक शागिर्दन खिलाफ इंतजामिया जी गुंडागर्दी जो जवाब,
बियो प्रोफेसर अकरम का इंतकाम। केड़ो इंतकाम? प्रोफेसर अकरम शागिर्द इत्तेहाद में बेटारो विझण लाइ मुझे ऐं महमूद शाह जे विच में ग़लत फहमी पैदा करण जी नाकाम कोशिश कई हुई ऐं हू बदबख्त ज़री घट पंहिंजी कोशिश में कामयाब थी वियो। अॼु महमूद शाह ऐं मां हिकु आहियूं ऐं असीं ॿई प्रोफेसर खां इंतकाम लाइ आता आहियूं। वॾे न शमीर, इहो कमु ठीकु न आहे। अॼु सभु ठीकु आहे, तूं परे थी। न शमीर, मां तो तुंहिंजो खून करण न ॾींदसि। तूं मूंखे ॾेखारिन थैले में छा हूंदो? मूंखे ॾेखार। बम आहे। कुछ तेजी ॾियण जी देर आहे। हाँ शायद अरे मां चिबरो है दी है तो सुम्हंदो आहियां, रात जो जागंदो आहियां। अरे तू अध रात जो छा पियो करी हिते? कहिड़ी गड़बड़ लायो बीठो आहीं? छा हिन थेले में लिजया? हमीर कुछ बि न आहे हिन में बाबा। तव्हांजे ॾिसण जी शइ का बि न आहे हिन में। अमी इनकलाब जी राह न रोकियो बाबा, मूंखे वञण ॾियो। न न न चाचा, हिन थैले में बम कयो आहे ऐं ही प्रोफेसर जो खून करण थो वञे हींअर। अरे देखा शमीर, शमीर ॾिस, मां तुंहिंजो भाउ आहियां, तुंहिंजो तुंहिंजो दोस्त बि आहियां। हमीर मूंखे ॾेखार शमीर। हमीर हिन में हथ न लाई। शमीर प्लीज छॾ हिनखे, छॾ। तूं हथ न लाई, ब्लास्ट थी वेंदो न, प्लीज। कंहिं ॾिनो तोखे ही बर्बादी जो बारूद? ॿुधा मूंखे। कंहिं बि न, मुंहिंजो आहे। अरे सिधी तरह ॿुधा, न त हितां अहिड़ी टपा हणंदो साईं। अमी इनकलाब जी राह न रोकियो बाबा। ही थेलो इनकलाब न आहे, ही थेलो उन्हनि जो थेलो आहे जेके इनकलाब जा दुश्मन आहिनि। कंहिं बि न, मुंहिंजो आहे, तुंहिंजो न आहे। बाबा हीअं कोन मचंदो। अमा शहजादी वञी कपिड़े धोइण वारी सोटी घड़ी अच त मां। बाबा तव्हां ॾिसो, शमीर मुंहिंजो वॾो भाउ बि आहे, मुंहिंजो दोस्त बि आहे। मूंखे ॿुधायो, अचु शमीर नाच। शमीर प्लीज मूंखे ॿुधाओ, जेकॾहिं तो मूंखे न ॿुधायो त पोइ असां ॿिन्ही मां को हिकु रांधो। ॿुधा, कंहिं ॾिनो तोखे बर्बादी जो बारूद? महमूद शाह